प्रोग्राम मौजू मेहरान जो चैनल अवांजो पंहिंजो FM 92 हाईवे अवांजो हमसफर अवांजो पंहिंजो चैनल ऐं हिकु दफ़ो ॿीहर अवां सभिनी साथियुनि खे इन बज़ में असां भलीकार चऊं था ऐं असांजा उहे साथी जेके दौरान सफ़र असांखे ॿुधनि पिया उन्हनि साथियुनि खे बि दिलि जे गहराइयुनि सां वेलकम। 25 डिसंबर सन 2018 जे आख़िरी प्रोग्राम मौजू मेहरान जूं जी शुरूआत मुर्शिद लतीफ़ जे उन भलारे बैत सां जेको चूंडे उमाणियो ॻोठ अली मोहम्मद भट्टीअ जे भाउ कुर्बान अली भट्टी, गुलाम मुस्तफ़ा ऐं अली हसन कंडरा। हित उॾाई सुपरी तूं साजन पे सोए, मूं ते विरह पे वाटूं कयूं तूं हिते ई होए, मूं लेखे मोए पर जेॾियूं चवन जीअरो। नूरी आबाद खां नज़ीर ख़ासी अली लिखियो, गुलनि खे हासिल करण वारा कंडनि खां नाहिन कीॿाईंदा। मजाज़ी जरवार जी शाइरी साकरे खां महबूब सूमरे जो इंतखाब। दिसंबर सां कहिड़ी शिकायत भला, असां सां नसीबनि जो फेरो रहियो आ। दिसंबर वञे पियो कयो पंध पूरो, असां ते विछोड़नि जो घेरो रहियो आ। हनीफ उढेजे जी शाइरी मां टंडे अलायार जे मूसा खान ऐं दरिया खान जरवार जो इंतखाब। कंडीअ पातल ढोल किथे आ, माण्हू सो अनमोल किथे आ, हाण त हीअड़ो फाकूं आहे कुर्ब जो साॻियूं कौल किथे आ। ईअं ॿुधो अथमि हुन पुछियो, यार असांजो रोल किथे आ। रोज़ बंभोर बि रोई पुछे थो, ससुअ वारो बोल किथे आ। गोली बणिजी गुज़रियो डिसंबर, बाक़ी बचियो खोल हिते आ। कंडीअ पातल ढोल किथे आ, माण्हू सो अनमोल किथे आ। जाती चौक खां आजिज़ नूर मोहम्मद रिंद ऐं उदास असलम नूर रिंद लिखियो, सुठा माण्हू मेह वांगुर हूंदा आहिनि, जेका सुकल गाह खाई बि मिठो खीर ॾींदी आहे, ऐं ख़राब माण्हू नाग वांगुर हूंदा आहिनि, जेके मिठो खीर पी बि डंगे वठंदा आहिनि। अलाए त कंहिंजी सदा मलूक शाइरी जाती चौक खां सागर सलीम नूर रिंद ऐं दिलबर जान रिंद जो इंतखाब। अवां बिन जॾहिं बि अचे थो डिसंबर, असांखे डंगे ऐं डंभे थो डिसंबर, असांजे पुराणनि फटनि खे उखेले वरी रत उन्हनि जो चटे थो डिसंबर। अला दिल लुछे थी कखाई झूपड़ीअ ते, खणी मींहं पारा वसे थो डिसंबर। न मुर्कूं न सपना न नगमा रचनि था, किथे रास तोबिन नचे थो डिसंबर। रुगो भोगनाउनि जूं शामूं ऐं रातियूं, प्री रोज़ अर्पे वञे थो डिसंबर। खणी खोड़ माज़ी जूं यादूं अचे थो, असांखे निहोड़े वञे थो डिसंबर। सजन उढेजे खां मुंहिंजी नंढड़ी सबा बशीर उढेजो। साकरे शहर खां महबूब सूमरे बि यादि कयो, महिरबानी महबूब। ऐं हैदराबाद जे हवाउनि मां ॻोठ मोहम्मद यूसुफ पालारी जे सिकंदर पालारी, असगर पालारी ऐं नादिर रिंद जी चूंड आहे। राजा रुस्तम पालारी जी शाइरी, मुंहिंजी सभु शाइरी तूं लिकल तूं ज़ाहिरी तूं। परेशान थियां थो जे अगर दर्द दिलासो ख़ातिरी तूं, कंदे हुकूमत दिल मथां हाण ज़िंदगी सारी तूं। सारो चमन ख़ुशबू ख़ुशबू गुल सभई बहारी तूं, पाण खे त कुझु न भायां राजा तूं पालारी तूं। सुपराए 36 मैल जे मोहब्बती कांडेरे जाखरे सलीम जान जाखरे जो इंतखाब। अलाए त कंहिंजी ये शाइरी भत विरहाईंदे खिली पोढ़ीअ चयो, पुट मज़दूरीअ जे क़ाबिल थी वियो। को बि दुश्मन कोन हो मुंहिंजो हिते, केर ही मुंहिंजे मुक़ाबिल थी वियो। रूह जे अहसास खे मारे छॾियो, पंहिंजे ख़ुशियुनि जो हू कातिल थी वियो, पंहिंजे ख़ुशियुनि जो हू कातिल थी वियो। सिंध धरतीअ जे ख़ूबसूरत शाइर अमर साहड़ खे लफ़्ज़नि जी भेटा इक़रार जूणेजे जो गज़ल। ॻोठ अल्ह ॾिने ॻोठ ॾेणू लंजा जे अल्ह ॾिने हलाणी जी, इशारनि सां छॾियो टारे अमर शोहरत घुरी न आहे। सुञाणे सिंध साहिड़ खे सुञाणप वई मरी न आहे। अमर जहिड़ा किथे आहिनि छॾे ॾे हाणे भेटण तूं, अमर मुंहिंजो अमर आहे ख़यालनि खां बरी न आहे। जाती चौक जे सागर सलीम नूर रिंद जी चूंड आहे। अलाए त कंहिंजूं ही सिटूं, मूं जीवन जे छुड़वागिन में का सार अनोखी सारी हुई। हा यादि अथमि ते वक़्तु अव्हां सां यारी हुई। को चंड लथो हो झोलीअ में, ॼण तार तरियो हुअसि तारनि सां। सभु वाह लॻा हुआ मौसम जा ऐं गुल नचा थे राहुनि में। हीअ ॻाल्हि असां खां कोन लिकी, ॼण मुठ में थरजी वारी हुई। हा यादि अथमि ते वक़्तु अव्हां सां यारी हुई। हा यादि अथमि ते वक़्तु अव्हां सां यारी हुई। ॻोठ हाजी बचल लॻारी जे फिदा हुसैन लॻारी ऐं अल्ह रखियो लॻारी जी चूंड आहे। अयूब खोसे जी शाइरी, अजीब रुत जी अदा ही निर्मल, कॾहिं अखियुनि खे खुमार अर्पे, कॾहिं अखियुनि मां उॾारे निंडूं, कॾहिं वरी के करार अर्पे। जॾहिं घुली का हवा में ख़ुशबू, मूं ईअं भायो तो ज़ुल्फ खोलिया, तॾहिं हियूं ही ॿुॾो आ गम में का यादि दिलि खे थी खार अर्पे। लुटियल पिरह जा कुंवार सपना शहीद थी विया अखियुनि जे आॾो। अजब आ यारो असांखे कहिड़ा अज़ाब पई ही बहार अर्पे। जिते बि विसारे उमीदूं वियासूं, उतां ई ख़ाली हथे वरियासूं।
जिते बि विसारे उमीदूं वियासीं उतां ई ख़ाली हथे वरियासीं न मोट मोहबत संधी मिली ऐं ॾुखनि जा हर को थो बार अर्पे समूड में सिज वञे पियो लहंदो वगर पखियुनि जा वरी रहिया आहिनि अव्हां बिना पल सदी लॻे थो ही शाम पई इंतज़ार अर्पे अव्हां ले जाॻियल लखियूं रहियूं ही अव्हां न आया न तात घटती उदास सांझी अव्हां बिना हित असांखे ॾुख पई हज़ार अर्पे डॉक्टर सैयद प्रोग्राम मौजू मेहरान जो चैनल वांजो पंहिंजो FM 92 हाईवे अव्हां जो हमसफ़र वांजो पंहिंजो चैनल ऐं वरी वरी अव्हां खे असां हिन बज़म में खिली खीकारियूं था पीर पठे जे पटन खां मोहम्मद असलम जान नोहाणी जी चूंड आहे अलाए त कंहिंजी शाइरी का रात विञाए राहुनि में को ॾींहं खुटाए रस्तनि ते बेफैज़ उञायल मोटियासीं सभु ख़्वाब लुटाए रस्तनि ते दूरिन जा जनाज़ा हिकु पासे ऐं यादुनि जा कावा ॿिए पासे एहसास अंदर में उजड़ी विया खुद दिल न रही पंहिंजे पासे छा मोहबत हुई अॼु जुदा थी वियासीं छा हसरत हुई अॼु खफ़ा थी वियासीं न प्यार मिलियो तुंहिंजो नई का मंज़िल मिली रुगो दुनिया में अॼु ॾिठा थी वियासीं न तूं मुंहिंजो रहे नई मां तुंहिंजो रहियसि अलॻि अॼु तोले बहसा थी वियासीं तुंहिंजी ख़ुशी में हुई मुंहिंजी ख़ुशी अलाए छो नज़र तुंहिंजी में बेवफ़ा थी वियासीं हीअ शाइरी उमाणी हुई अब्दुल हुसैन रिंद सदाम हुसैन रिंद जाती चौक खां ऐं 36 मैल सुपराइब खां सागर शहज़ाद जागीरानी जो ई गज़ल चूंडियो माणियो खोड़ यादूं ऐं दिलि अकेली आ कोई मुंहिंजो न बांह बेली आ तो पुठियां आहिनि निकितियूं हसरतूं जेका तुंहिंजी पकी सहेली आ आऊं आहियां कखनि जो रहवासी प्यारा हा तुंहिंजी वॾी हवेली आ पाण एॾो सजाए आई आ कुंवार ॼणका नई नवेली आ कंहिं बि ज़िद तां नथी लहे शहज़ाद मूं जियां मुंहिंजी दिलि हठीली आ पीर पठे जे पटन तां असलम जान नोहाणी ऐं महबूब जान नोहाणी लिखियो बरंदड़ एहसास सां बरंदड़ तन्हाईअनि में कीअं इहो पुछजे त पंहिंजनि दिलबरनि जा पेर छो कपजी विया गुल छो रत में ॿोड़िया विया आहिनि समुंड छो सभई ॾींहं मथां सुम्हारे रहियो आहे हा मरंदड़ एहसासनि जूं खुलियल अखियूं हवाउनि पढ़ण छॾे ॾिनियूं आहिनि उन करे अॼु तूं अणखुट थी कांडेरनि वांगे पखिड़िजी वयूं आहिनि दर्द जी रात मां इश्क जो नओं सुबुह उभारणो आहे त पोइ इन सवाल जी निड़ी ते नोह ॾियणो पवंदो त पल ऐं पंध डिघो आहे छा करियूं मरंदड़ एहसास खे जीअंदड़ ज़िंदगी में तब्दील करण लाइ जानम कंडनि खे लताड़णो पवंदो ऐं इश्क खे उजारणो पवंदो ॻोठ हाजी बचन लगारी जे फिदा हुसैन लगारी ऐं अल्हर खे लगारी जी चूंड आहे अलाए त कंहिंजी इहा शाइरी प्रह जा नेण आला हुआ जॾहिं थी अलविदाई हुई उहो मंज़र नथो विसरे असां में थी जुदाई हुई जॾहिं भाकर भरे हुन खां वञण वारो थियो हुअसि तॾहिं सुरकन संदसि मुंहिंजी केॾी ही दिलि ॾुखाई हुई विछोड़े जा पहर केॾा कड़ा कातिल निसोरा हुआ उन्हनि दर्दनि जवानी जी ख़ुशी हर का जलाई हुई समुंड बि सोग में वेढ़ियल हुयो हर रात लहरुनि में कथा नए दर्द जी हुनखे किनारनि का ॿुधाई हुई पीरार जे पटन खां शरीफ नोहाणी ऐं बशीर अहमद नोहाणी जी चूंड आहे ही सिटूं जेसी मौत न मारे साईं तोखे केर विसारे साईं कालब रोंदे रोंदे तोले छॾियम रात गुज़ारे साईं जेसी मौत न मारे साईं तोखे केर विसारे साईं बिरियो शीदी मोरी ॻोठ हाजी हयात खां अज़ीज़ुल्ला रईस जी चूंड वरी आ थर में थाधल थी वरी का गीत ॻाए पई वरी काछे लॻी पई खिवण खे बाझ पइजी वई वरी काछी लॻी पई खिवण खे बाझ पइजी वई धूणे पख मोर भी नचियो ॾिसी पेरनि खे रोई पियो वरी आ डेल कल्टी ॾेई मतां ॻोढ़ो किरे पट ते वरी कंहिं घोट जी मेंदी अमड़ जागी पुसाई आ वरी कंहिं खीरणियूं बासियूं ॾिना अंग ढारड़े ॿारहां वरी आ थर में थाधल थी वरी आ गीत ॻाए पई पीर पठे जे पटन तां असलम जान नोहाणी जी चूंड अयूब खोसे जूं सिटूं मरंदड़ एहसास सां बरंदड़ तन्हाईअनि में कंहिं इहो पुछियो आहे त छा पियो थिए नोहाणी ग्रुप पीर पठे जे पटन ताईं महबूब अहमद नोहाणी ऐं लतीफ़ जान नोहाणी जी चूंड ही सिटूं भले तूं जफ़ा कर वफ़ा पिया कंदासीं पंहिंजो फर्ज़ प्यारा अदा पिया कंदासीं तूं चाहीं न चाहीं का परवाह नाहे तोते दिल निछावर मिठा पिया कंदासीं कंहिंखे दिल सां चाहिण अगर जे ख़ता त हर बार अहिड़ी ख़ता पिया कंदासीं तूं भले बेवफ़ाई कजां पियो सदाई तोसां प्यारा पोइ बि सदा वफ़ा पिया कंदासीं
पीरार जे पटन तां असलम जा नुहानी जी चूंड अयूब खोसे जूं सिटूं। इंसान खे जेतिरी तमीज़ ऐं मोहब्बत पखियुनि जे ॿोलियुनि मंझां मिले थी, एतिरी जेकॾहिं इंसान पाण कोशिश करे त समाज जे ठेकेदारनि खां वधीक समाज सुधरी पवे। तव्हां शहर जो गंद त भंगियाणियुनि खां मेड़ाए वठंदा, पर शहर जूं तन्हायूं कंहिंखां मेड़ाईंदा? ए बेख़बर, शहर जूं तन्हायूं शाइरनि जा लफ़्ज़ ऐं रागियुनि जा आवाज़ मेड़ींदा आहिनि। उन्हनि खे त अवां अॻे ई शहर बदर कराए चुका आहियो। तूं चवीं थो ई गुलाब जा गुल आहिनि, ऐं चवां थो ई गुलाब जा गुल न, पर हसीन जवानियुनि जूं मोड़ियल उहे आरसूं आहिनि जेके उॾामी अची टारियुनि ते टिड़ियूं आहिनि।